अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं महबूब उमर जो ऐं अॼु जी हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदुसि तव्हांजे सभिनी सवालनि जा जवाब जेके तव्हां कल्ह पुछिया मूंखां कम्यूनिटी टैब में। तो कल्ह तव्हांजे सवाल मूजिबि हिकिड़ी वीडियो पेश करे चुको आहियां ऐं बक़ाया जिन दोस्तनि जा सवाल रहिया आहिनि त उन्हनि जे लाइ हीअ स्पेशल वीडियो आहे। उमेद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। अचो त शुरूआति कयूं। सखां पहिरियों सवाल पुछियो आहे सिंध सुरहान ऐं हिन लिखियो आहे भाउ काइनी मास्टर फ़ोन इंस्टॉलर किथां डाउनलोड कजे। यार जंहिं वीडियो में मूं तव्हांखे ॿुधायो उन ई वीडियो जी डिस्क्रिप्शन में तव्हांखे लिंक मिली वेंदी आहे। लिंक ते क्लिक करण खां पोइ तव्हां जिते ॾिसो था न हिते क्लिक कयो, उते तव्हांखे क्लिक करिणो आहे, उतां डाउनलोड करे सघो था। उनखां पोइ सवाल पुछियो आहे मुस्तफ़ा समेजो ऐं हिन पुछियो आहे अदा अगरि मां हिकु सॉन्ग अपलोड कयां थो त हू पहिरीं बि कंहिं अपलोड कयो आहे, हुन ते कॉपीराइट बि नथो अचे, अगरि मां मोनेटाइज़ जे लाइ अप्लाई कंदुसि त रीयूज़ कंटेंट में ईंदो या न। अदा बहितर रहंदो जेकॾहिं तव्हां ॾिसो था त को अॻु में ऑलरेडी सॉन्ग अपलोड आहे त उहो तव्हां अपलोड न कयो, उहो रीयूज़ कंटेंट में ई ईंदो। उनखां पोइ खोसो साहब सवाल पुछे थो अदा असां को बि वीडियो अपलोड करियूं उन में आवाज़ु पंहिंजो लॻाए अपलोड करे सघूं था, चैनल मोनेटाइज़ थींदो या न। को बि वीडियो मां मुराद इहे न आहे त तव्हां यूट्यूब ताईं वीडियो खणो, को बि वीडियो तव्हां खणी सघो था, पर उहो स्टॉक वीडियोज़ वारा हुजनि, मतिलबु त फ्री वारा वीडियो तव्हां खणी सघो था। उनखां अलावा जमील शर सवाल पुछियो आहे त अदा अॼु वीडियो फ्रीलांसिंग जे बारे में ॿुधायो। हा त जमील शर भाउ तमामु जल्द आऊं फ्रीलांसिंग जो कोर्स बि स्टार्ट कंदुसि, तव्हां जुड़िया रहो। ऐं उनखां पोइ सरदार स्टूडियो जतोई साहब चयो पियो अदा ॾींहं में घणा व्हाट्सएप स्टेटस रखणु घुरिजनि यूट्यूब ते। व्हाट्सएप स्टेटस रखो जो था, व्हाट्सएप जा स्टेटस रखण सां न तव्हांजो चैनल मोनेटाइज़ थींदो, न ई तव्हांजी वीडियोज़ वायरल थींदियूं। वधीक तव्हांजी मर्ज़ी आहे, रखो था त रखो। उनखां पोइ ज़मा जाखरो ऐं हुन सवाल कयो आहे, हुन लिखियो आहे त अदा असां पंहिंजे चैनल जी हर वीडियो में हिकु जहिड़ी डिस्क्रिप्शन लॻाए सघूं था, मतिलबु त हिकु चैनल जी रिलेटेड डिस्क्रिप्शन ठाहे ऐं उहा हर वीडियो में लॻाइजे। कोई इशू न आहे, पर वीडियो जो सिर्फ़ु टाइटल हुन डिस्क्रिप्शन में ॾेई छॾिजो। बाक़ी जेकॾहिं तव्हां डिस्क्रिप्शन छा जे लाइ हूंदी आहे, डिस्क्रिप्शन हुन जे लाइ हूंदी आहे तव्हांजो कंटेंट छा आहे उनखे डिस्क्राइब करण जे लाइ हूंदी आहे। सो जेकॾहिं तव्हां उनखे चेंज था करणु चाहियो तॾहिं बि करे सघो था, जेकॾहिं न सेम था रखो तॾहिं बि कोई इशू न आहे, पर बहितर इहो रहंदो तव्हां उनखे चेंज कयो, हर वीडियो जी पंहिंजी डिस्क्रिप्शन हुजे, ठीकु आहे। ऐं उनखां पोइ सुहिणी सिंध इन लिखियो आहे अस्सलाम वालेकुम अदा महबूब, कंहिं ॿिए जे गाने ते पंहिंजे हथ सां एडिटिंग कजे त हू यूट्यूब लाइ खपे या न, जवाब जो इंतज़ारु रहंदो। उहो ई साॻी ॻाल्हि, परायो कंटेंट आहे, पराए कंटेंट ते तव्हां केॾी बि एडिटिंग करियो कंहिं बि कम जी न आहे। तव्हां गाना रखो छो था, पहिरीं ॻाल्हि त इहो मूंखे सम्झ में कोन्ह अचे। ॿिया खोड़ सारा कंटेंट आहिनि, तव्हां व्लॉगिंग करे सघो था, हिन में तव्हांखे कंहिं आइडिया जी ज़रूरत कोन्हे, हिन में तव्हांखे कंहिं स्क्रिप्ट जी ज़रूरत कोन्हे, हिन में तव्हांखे कंहिं वॾी कंहिं एडिटिंग जी ज़रूरत कोन्हे, मॉडलिंग जी ज़रूरत कोन्हे, उन में सिर्फ़ु तव्हां कंहिं मोबाइल जी कैमरा खणी उन सां व्लॉगिंग करे सघो था। अच्छा, उनखां पोइ अहमद दीन न चयो आहे तव्हांजी फस्ट अर्निंग तव्हांखे मिली आहे। जी हा, मिली आहे। उनखां पोइ कौसर शंबाणी हिन लिखियो आहे त इन्फिनिक्स मोबाइल में फ़ोन ॿुधायो, इन्फिनिक्स मोबाइल में फ़ोन इंस्टॉल कोन्ह थींदो अदा सॉरी। उनखां पोइ नियाज़ मोहम्मद राजपर हिन लिखियो आहे त साईं सिंधी मास्टर कीअं डाउनलोड कयूं, को तरीक़ो। यार सिंधी मास्टर हाणे डाउनलोड ई न करियो त बहितर रहंदो, छो त उहो काफ़ी पुराणो वर्जन थी चुको आहे। ऐं उनखां पोइ इसरार अहमद शर लिखियो आहे ॿियो छॾियोसि खणी यार। ऐं उनखां पोइ अच्छा, उनखां पोइ अॼु सिंधी सवाल करे थो, हुन लिखियो आहे त प्यारा महबूब सॉन्ग साॻियो हुजे जेको अॻु में ॿिए कंहिं अपलोड कयो हुजे, उन ई साॻी सॉन्ग जी एडिटिंग करे असां रीअपलोड करे सघूं था। साॻियो सवाल बार बार, अदा उहो सॉन्ग तव्हां परायो रखो छो था, नथा अपलोड करे सघो। ऐं उनखां पोइ इमरान अली उमरानी ऑफिशियल हिन लिखियो आहे टिकटॉक जो ॿुधायो, काफ़ी दोस्त रुगो कूड़ ऐं ग़लति पिया ॿुधाइनि त फॉर यू में वीडियो कीअं हलंदो। उनजे लाइ तव्हांखे या त ट्रेंडिंग टॉपिक हुजे, तव्हांजे फॉर यू में वीडियो हली वेंदो, या वरी तव्हांजो यूनिक कंटेंट हुजे। यूनिक कंटेंट मां मुराद इहा आहे त कुझु नओं कजे, जीअं अली हैदराबादी आयो त उन कुझु नओं कयो, ऐं उनखां अलावा पोइ बाबा जी सियालकोट नओं कयो, त तव्हांखे कुझु नओं करण जी ज़रूरत आहे। कुझु नओं मां मुराद को डायलॉग तव्हांजो नओं, को स्टाइल तव्हांजो नओं, मतिलबु त वीडियो ठाहिण जो तरीक़ो कुझु नओं, पर कुझु नओं करिणो पवंदो, ठीकु आहे। ऐं उनखां पोइ वरी आहे बाबर अली बुज़दार ने लिखियो आहे अदा एक सवाल है कि आपने काइनी मास्टर को सिंधी मास्टर में कैसे चेंज किया। अदा पूरो ॿुधाए चुको आहियां, तव्हां मुंहिंजे चैनल ते वञो, हेठि वञो, तव्हांखे उहा वीडियो मिलंदी त
एपी खे अपडेट कीअं कजे उन में मूं सभु कुझु ॿुधायो आहे। ऐं उन खां पोइ सेफ इस्लामिक टीवी ने लिखा है, महबूब भाई मेरा ये सवाल है कि आप जहाँ रहो खुश रहो, अल्लाह अज़्ज़ व जल की हिफाजत में रहो, नमाज की पाबंदी करो, इंशाअल्लाह इंशाअल्लाह, बड़ी मेहरबानी भा। उन खां पोइ रियाज़ मलाणो लिखियो अदा को सिंधी फ़ॉन्ट जेको मोबाइल में हले, शायदि ईअं उहो ई हलंदो महबूब सिंधी फ़ोन, उन खां सवाइ ॿियो त को कोन्हे। अच्छा, यूट्यूब मां पैसा कीअं कमाए सघजनि था, इहो लिखियो आहे जिनसार अली सिंधी लिखियो आहे, यूट्यूब मां पैसा कीअं कमाए सघजनि था, जेको दोस्त कोर्स करणु चाहिनि असां राब्तो करे। अच्छा, उन खां पोइ मुजाहिद जानी लिखियो आहे, महबूब भाउ मां पंहिंजे चैनल जा सब्सक्राइबर्स कीअं वधायां। तमामु सुठी ॻाल्हि कई आहे तव्हांखे कंटेंट रेगुलर ठाहिणो पवंदो ऐं तव्हांजे वीडियो जे अॻु में तव्हांखे हिकिड़ो नंढिड़ो इंट्रो लॻाइणो पवंदो, जंहिंमें तव्हां इहो ॿुधायो त यार मुंहिंजे चैनल ते आया त सब्सक्राइब करियो, ठीकु आहे। सो ॿुधाइण खां सवाइ माण्हू कोन था कनि। उन खां पोइ कुरुबदार टेक्निकल हिन सवाल पुछा, जानी मूंखे मोबाइल सिग्नल बूस्टर जी ज़रूरत आहे, छो जो मूं वटि 4G सिग्नल तमामु घटि आहिनि, जंहिंजे करे वीडियो अपलोडिंग में काफ़ी देरि लॻे थी, उन जे बारे में कुझु ॿुधायो, कॉल नंबर जेज़ जो ॾियो। यार कॉल नंबर त आई एम सॉरी, बसि बाक़ी तव्हांखे इहो ॿुधाईंदुसि त जेकॾहिं तव्हां जेज़ जी या ज़ोंग जी डिवाइस वठो था, ज़ोंग बुलेट प्लस या जेज़ जी बुलेट प्लस जी डिवाइस अचे थी, उहो वठो था, उहो रखो, काफ़ी हद ताईं तव्हांजो मसइलो हल करे छॾींदी, छो जो तव्हां मथे बि रखी सघो था। सिग्नल बूस्टर मूं कॾहिं यूज़ कोन कयो आहे। ऐं उन खां पोइ सवाल आहे अमजद अली जो, बाक़ी कुझु ई सवाल बचनि। ऐं उन खां पोइ सवाल आहे अमजद अली, अदा मुंहिंजी मोबाइल सैमसंग A21s सैमसंग आहे, जंहिंमें कानी मास्टर में सिंधी फ़ॉन्ट नथा लॻनि, तमामु घणी कोशिशि कई आहे, तव्हांजो नंबर नथो मिले, कीअं लॻंदा जानी। उन जे लाइ तव्हां जो जेको एंड्रॉइड वर्जन आहे उहो अपग्रेड आहे, उन में नथा लॻी सघनि, आई एम सॉरी। ऐं उन खां पोइ हिन टाइम खां पोइ मतिलबु त जे टाइम ते वीडियो रिकॉर्ड करे रहियो आहियां, इन खां पोइ जेके वीडियो इन पोस्ट ते कमेंट्स ईंदा उहे काउंट न कया वेंदा। सो ही हुई अॼु जी वीडियो, उमेद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। जेकॾहिं तव्हांजो को सवाल रहिजी वियो आहे त हिन वीडियो में तव्हां सवाल पुछी था सघो। हिन वीडियो खे अञा ताईं तव्हां लाइक न कयो त लाइक करे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कयो। मिलां थो तव्हां सां अॻी वीडियो में, तेसीं ताईं इजाज़त, अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।